अरे क्या तुम मुझे देखो मौला भाई खान अब पटेल अब देखो बाबू बाबू अच्छा अच्छा चाचा भली करे आए अम्मा भला ही हूँ भला करे खुश हो जी अम्मा बाबू देखो अब मनी खाई बात न वो खाधी है अब मरे तो कहीं तो भला जी मौला बख्श खान ॻाल्हि ॿुध पाड़े जो पटेल हाणे तूं थी ॿिली मूं हथ खयो हूअं ई तूं पंहिंजी बि हलाई अॻो पोइ पटेल बि तूं थी इहो वॾेरे नबन खे वोट तो ॾियारिया आहिनि मौला बख्श खान तो भायो त माण्हू लिक चोरी में वोट ॾेई ईंदा कंहिंखे ख़बर कान पवंदी ॿिली माण्हू कंहिंजी रखनि कोन था तोती हर भरू छाजे लाइ हणंदा तो तव्हां दुश्मनी रंजा मूं त कंहिंखे कुझु कोन कयो आहे मौला बख्श खान ॾाहो थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छो तो राज खे ॾिठो करी हा पटेल वाह मूं सम्झो तूं मूंखां पुछण आयो आहीं मुंहिंजे घर में मूंखे ॿिली तूं ज़ोर रही सॼा वोट फिटाया तो रईस मूं ते कावड़े वेठो आहे मौला बख्श खान ऐं रईस ॾांहुं माण्हू मोकिले हक़ीक़त ॿुधायां छॾ में असां पटेल राज वारनि तुंहिंजे चवण ते वोट ॾिना पोइ उन्हनि खां छो थो ॾिजे राज वारनि खां कोन थो ॾिजां बाक़ी पटेल कूड़ करे वेठो आहे पटेल छा कंदो माण्हू मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾींदो रईस पटेल जी ॻाल्हि ते एतबार कंदो या मुंहिंजी ॻाल्हि ते अरे बाबा सचे मुर्शिद जी ॻाल्हि अॻियां पटेल खे केरु पुछंदो ई कोन हा सची के मुर्शिद सची के तो पुछा थी करे सॼे माण्हू मोकिले ख़लीफ़ा मौला बख्श खान आहे त हीअं थो मुर्शिद अॼु कहिड़ियूं ॿियो ख़बरूं करे अलाह जे मुर्शिद पटेल मिड़ई मुर्स खे डेॼारे विधो आहे हा मूंखे कुझु कया खपे तोखे कढी ॾियां पोइ बाक़ी मूंखे तुंहिंजो ख़्यालु पियो थिए न भाउ इन करे आयुसि मुंहिंजो ख़्यालु कहिड़ो थो थिए ख़बर पवंदी त तूं करे सम्झंदो न भाउ मौला बख्श खान तूं मुंहिंजी गणती न कर पाण ई रहिजी खे मां ॾींदुसि बसि त पोइ मुर्शिद गणती छो कयां बिस्मिल्लाहियूं मुर्शिद साईं अवी पाण बिस्मिल्लाहियूं भली करे आया जी करे आया सदा आया खलीफा बाबा तूं तो खुश आहीं न महिरबानी मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारकूं मुर्शिद साईं ख़ैर मुबारकूं अव्हां जे दुआउनि सां खटे वठो मुबारकूं त अव्हां खे हुजनि विहो साईं विहो सचे मुर्शिद चयो त आउं पाण हली रही सघे मुबारक ॾेई अचां लख थोरा रईस पंहिंजी ॻाल्हि आहे इन में थोरा वरी छा मुर्शिद साईं अमी पाण हली आया आहियो अचण त मूंखे खपंदो असां भला कहिड़ा देखा कबा इहो अथई सचो मुर्शिद न का वॾाई न वरी को हथ आउं बि मुर्शिद जो ख़ादिम आहियां बाबा मुर्शिद आयो आहे ऐं तूं अञा हिते बीठो आहीं शाबाश जल्दी कर बाबा शाबाश अव्हां जो मास्टर भलो थो ॾिसजे हा माण्हू ॾाढो सुठो आहे खलीफ़ा इहो मास्टर असांखे गाॾी ॾेई वियो हो न
हाँ हाँ गाड़ी तो मूं मोकली हुई इलेक्शन जे कम करण लाइ। हाँ कम त ॾाढा सोढ़े नमूने सां थी विया पर रईस हिकिड़ो मसालो अची पियो आहे। कहिड़ो मसइलो मुर्शिद साईं? इहा ॻाल्हि करणु मूंखे त मुनासिब ई कान थी लॻे। अमी हुकुम करियो मुर्शिद साईं, आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? रईस ॻाल्हि दरअसल हीअ आहे त सचे मुर्शिद जो नंढड़ो बचे शाल असुल ज़िद करे बीह रहियो आहे। बाबा छा जो ज़िद? चए थो त इहा गाॾी मूंखे खपे। बस हेतिरी ॻाल्हि। मुर्शिद साईं हणी कमाल था करे। ॿार जो ज़िद आहे पर मूंखे पाण खे इहा ॻाल्हि नथी वणे। असां ॾाढो छा कंदासीं वरी शइ? मुर्शिद साईं हाणे खणी ॻाल्हि मञो, रईस पंहिंजी ख़ुशीअ सां गाॾी ॾिनी आहे। हा रेस जो ज़ोर थो भरे त पोइ खणी था पाण वटि रखूं गाॾी। पुट स्कूल जो वक़्तु ख़तमु, हाणे अव्हांखे मोकल आहे। उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा पुट चओ। माण्हू असां ते खिलनि था। छो था खिलनि पुट? उस्ताद चवनि था त हेॾा सारा थी विया स्कूल था वञा। पुट माण्हुनि जी ॻाल्हि खे छॾियो ऐं पंहिंजी ॻाल्हि करियो। अव्हांजी छा मर्ज़ी आहे पुट? असीं पढ़ंदासीं, माण्हू खिलनि त भले पिया खिलनि। शाबाश पुट। ॾिसो न पुट, माण्हुनि जी परवाह कबी त दुनिया में पोइ हली कीअं सघिबो। असां सोचियो असीं पढ़ंदासीं त माण्हुनि खे बि कुझु ख़्यालु थींदो। असांजी रीस में ॿिया ॿार बि ईंदा पर असीं ॿ कन कढे वेठा आहियूं। पुट क्यों आउं तव्हां सां गॾु कन कढे वेठो आहियां? पुट शुरू शुरू में ईअं थींदो आहे। शुरूआत हमेशह हिकु या ॿ ॼणा कंदा आहिनि ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते सभु गॾु थी वेंदा आहिनि। हा सर। चङो सर। चलो बाबा। तो ॾाढी तकलीफ़ कई। हा मुर्शिद साईं, रईस एॾा छेला कुकड़ खणी को आया। मुर्शिद साईं अभी अचो था क़िस्मत सां, पोइ एतिरी ख़िदमत बि न करियूं। हा बाबा, को कम आहे छा? आचार पटेल आहे न, उन माण्हू मोकिलियो आहे। केरु आहे? लौंग नालो अथसि। इहो मलंगुरो नशई। छा लाइ आयो आहे? पटेल जो न्यापो खणी आयो आहे। पटेल न्यापो? पटेल एॾो वॾो माण्हू थी वियो आहे जो रईस ॾांहुं जो न्यापा मोकिले। छा थो चए? चए थो त रईस जा वोट पटेल कोन फिटाया, बाक़ी वॾेरे नबन खे मोलूअ ऐं साबो वोट ॾियारिया हुआ। मुर्शिद साईं, इन्हनि माण्हुनि खे त अभी चङी तरह सां सुञाणो था, पोइ इहा ॻाल्हि कीअं आहे? इन ॻोठ जे माण्हुनि जो त आहे मथो फेल। जहिड़ो आहे पटेल तहिड़ा आहिनि मोलू ऐं साबू, सभई उस्ताद आहिनि। सचे मुर्शिद ख़ासि ताकीद कयो हुअनि त वोट रईस धनी बख़्श ख़ान खे ॾियणो आहे। हा पर मुर्शिद साईं आहिनि त अव्हांजा ई मुरीद। बराबरि आहिनि मुंहिंजे सॼे धागे में, पर पेट जो भरियल अथनि। अव्हां साहब जे ठगी था कनि त पोइ ॿियो मोकल ते हिननि खे ठीकु करियूं। हा इन्हनि जो मगर जाइ ते हुजणु ज़रूरी आहे। रईस लौंग खे छा चवां? अड़े चवंदेसि वरी छा, मथे में धूड़ विझी रवानो करी था। हा बाबा, जीअं ख़लीफ़ो चवे थो थी वञी कर। पटेल, अरे लौंग
लोग खे रस ॾे मोकिले थो तव्हां कमु कोन कयो भाउ पोइ अहिड़ा कम करियो छो था? पटेल इहो फ़ैसिलो तूं पाण करियां लौंग खे रेसड़ा मोकिलण जो भला कहिड़ो ज़रूर हो? लौंग खे मूं लिक चोरी में कोन मोकिलियो। हा मौला बख़्श खे चिताए छॾियो मां। पटेल लौंग खे रेसड़ा इन लाइ मोकिलियो त रेसा असांखे फाईअ ते चाढ़ियो लौंग छा थियो? खैर था रेसा जी तोसां ॾाढी कराई आहे। ए तूं ॻाल्हि त कर, छा थियो? रेसा मूंखे बेइज़तो कराए ॻोठ मां कढियो आहे। मोनू हर को माण्हू इज़त लाइ रही सघे इहो कोन्हे त के इज़त वारे माण्हू जी बेइज़ती करे। ॻोठ जे माण्हू जी एॾी बेइज़ती थी आहे तोखे ख़ुशी थी आहे? जहिड़ी करणी तहिड़ी भरे तूं ऐं मौला बख़्श जेकी करियो पिया छो त कोन था भरियो? अची अची न मिसकीन ते पई आहे। तूं भाई तो कयो हूंदो जिते अमीर हिक ॿिए खे कमु ईंदो उते ॿियो केर बि कोन ईंदो। तव्हां पाण ते ठही वेंदो। मास्तर हिननि खे सम्झाइण मां कहिड़ो फ़ाइदो? चौधारी ॻोठ में ॾुकार लॻो पियो आहे। हिननि ॿिन्ही अमरान खे परवाही कान्हे। मास्तर ॻाल्हि त लख जी कई आहे पर हा ॿिन्ही बराबरि या ॾुखी महिल हो न केतिरी बि अची सघे थी सो जे पाण में ठहियल हूंदासीं त सुठो। हा ॾिसना असांजो माण्हू जीअं न त हिते पाण सां आहे हा हिक ॿिए जा कंदी पाण ई थींदासीं पर जेकॾहिं का ख़तरा थी हुजे त पोइ वरी माफ़ कर असांखे। बेली मुंहिंजा त सभई भाउर आहियो मूं त कंहिंसां ॿियाई कई कान्हे का। जेको कुझु थियो थियो न पटेल असांजो उते पाण माकुड़ पायूं वाह बसि पटेल पोइ हाणे आउं हलां थो वाह सारा ओ सारा एॾा अच केॾा मरी वई है छा आहे सॼो ॾींहुं अला जो रड़ियूं वाका थो करी। क्या कया तो तुझे बुद्धो है तो कॉफी कोने पे आऊं पंहिंजो कमु कयां या तुंहिंजियूं वई ॻाल्हियूं ते ॿुधां? अरे आऊं कोन तो वणा तो मोचो ॻाल्हियूं कीअं वणंदियूं तोखे? थियो ॿुधाए ॻाल्हि कहिड़ी आहे? इहो मुर्शिद वारो सुरमो त खणी आ घर त वरी वधी वई आहे पहिरीं कोन त चई आए सिरत त वठेसि थी अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं अचे लॻियूं हुन। हाणे हथ ते हेठि कर। हा हेठि अखि खोल कोन थी अंधो कयां ठहियो असली सोने पाने से कहिड़ो ठरियो पवंदियूं न हे त अलाए थी कहिड़ो सुरमो आहे जो अखियुनि में बाहि भरियो थी वञे। अखियुनि में बाहि न ॿरंदी त सोजरो किथां थींदो? तोखे ख़बर आहे छा सचे मुर्शिद तो लाइ ख़ासि सुरमो ठाहियो आहे ज़रूर उहा ॻाल्हि हूंदी। इहो त नूर चट थी वञे। हाय कहिड़ियूं तो वायूं करी तोखे सचे मुर्शिद ते वेसा कोन्हे? न न आउं त भोग पियो करियां सचे मुर्शिद हथां छपाटनी को नुक़सान थोरी थींदो। फूक त ॾिसे अच्छा इहो हाणे फूक थी ॾिसे तूं त दुश्मन ई मुंहिंजी वियो। चांहि पियो पर ॿार घर में कोन्हनि। दादा चांहि जी ज़रूरत न आहे। दादा घणा ॾींहं थी रहिया हुआ
सोचोसीं त मुराद जी का ख़बरचार वठी अचां। हाँ बाबा, असांखे पाण परेशानी थी पई आहे। मुराद जी का ख़बरचारी कान्हे, ख़त बि कोन लिखियो अथसि। अदा कोठनि में टपाली सोड़ किथे आहे? हा, पर वेझनि शहरनि में त माण्हू वेंदा हूंदा, उन्हनि जे हथों ख़त मोकिले सघे थो। आउं सम्झो थो त ख़ैर हूंदो, इन करे त हुन ख़त लिखण जी ज़रूरत ई महसूस न कई हूंदी। अड़े बाबा, घर में त परेशानी थिए थी न, ख़ासि करे हुनजी वालदा वधीक परेशान आहे। बराबरि, पर मुराद जो लापरवाह त कोन्हे को, हिनखे हिन ॻाल्हि जो अहसासु हुजणु खपे। ॿ टे ॾींहं ॾिसूं था, जे ख़त न आयो त पोइ मूंखे पाण वञणो पवंदो। न चाचा, अवां तकलीफ़ न कजो, असां मां ई को वञी हाल अहवाल वठी ईंदो। हा, पाण हलंदासीं। दादा, असां ऐं ॿियनि दोस्तनि गॾी मुराद जे ॻोठ वञण जो फ़ैसिलो कयो आहे। घुमण जो प्रोग्राम ठाहियो अथव या? चाचा, अव्हांखे त ख़बर आहे त असांजी हिकिड़ी वेलफेयर एसोसिएशन बि आहे, ऐं एसोसिएशन पारां मुराद जे ॻोठ में डॉक्टरनि जी हिकु टीम वठी वेंदासीं। अच्छा अच्छा, मुफ़्त इलाज ख़ातिर। जी, इहा त सुठी ॻाल्हि आहे। चाचा साईं, हिन खां अॻु में असां ॿियनि ॻोठनि में बि अखियुनि जे मुफ़्त इलाज जूं कैंपूं हणी चुका आहियूं। सुठो, ॾाढो सुठो। अव्हां जहिड़नि नौजवाननि खे ॾिसी जिन में इंसानी ख़िदमत जो जज़्बो हूंदो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं नूरा, अॼु आऊं तोसां हिकु कहाणी करण आई आहियां। अञा बि का कसर रहियल आहे छा? हिनखे थियो छा? चई छा कई? ऐं छा जी कसर? कीअं मैसूड़ी थी पई ॻाल्हाए, जहिड़ो कर वेचारी खे का ख़बर ई कान्हे। छा चई? आउं मैसूड़ी आहियां? ॿियो न त अंदर में हिकिड़ी, ॿाहिरि बि। ऐं माई, तोखे थियो छा आहे? रुगो वणा वणा पई करी। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? अञा बि तोखे अखि नथी वियारां? ऐं तोखे न विढ़णो हो त मूंसां विढ़ी हा, मुंहिंजे पुट सां न विढ़ी हा। मूं छा चयो आहे तुंहिंजे पुट खे? ठा वरी को नओं कूड़ ठा मूं ते? आउं कूड़ी आहियां ऐं तो शफ़ने खे कोन चयो त माणे वॾेरी आहे छा? हा, मूं चयो हो। पोइ छा कंदी तूं मूंखे? ऐं आउं तोखां कोन थी डिॼां। मूं ते ई अखियूं न कढ। पटेल जी धीउ आई त पाण लाइ ॿुधई। अल्लाह, तोखे इहो बि दिलि में साड़ आहे त पटेल जी धीउ आहियां? ऐं सड़े मुंहिंजी जुती, अञा शुक्र आहे पटेल जी धीउ आई। उजी हा के वॾेरे जी धीअ त लाइ छा करी हा? पोइ तूं मूंसां घर वेठे विढ़ण चयां? इहो तो वारो काकड़ो न कढी छॾियां हा? हलड़ी हल, काकड़ो थी कढे मुंहिंजो, अञा पंहिंजे घरों थी खायां। तूं कोन थी वेठी खाराई। ख़ुदा जी कुदरत आहे। माण्हू चवनि था त मोलू ॾींगो आहे, पर हिते न का घटि ताईं घोट में, न का वरी कमी कुआर में। ऐं मूं तोखे कहिड़ा ॾंभ ॾिना आहिनि? मूं त सदाईं तोखे पंहिंजी नंढड़ी भेण करे सम्झियो आहे। शाबस हुजे अदी, तोखे शाबस हुजे। तो त मूंसां वॾा वड़ कया, जेसी जहिड़ी हूंदसि न विसारींदसि कोन। पर लूरा, आऊं तुंहिंजी कॾहिं बि मठी कान थी आहियां। बाक़ी तूं सम्झी थी पई त भले सम्झ। हा, अदी आऊं हथ थी ॿधां, तो जेको कयो तोखे फबियो। हाणे मूं ग़रीब जी जिंद छॾ। आई अम्मा सारा, आई अम्मा ख़ुशि त वेठी आहीं न? हा मासी, तूं ख़ुशि आहीं? हा मरे। आई अम्मा सारा, अरे ॿुधो आहे त लूरा पुसाए त पटेल ई दी आहियां? ऐं सड़े मुंहिंजी जुती, अञा शुक्र आहे पटेल जी धीउ आई। उजी हा के वॾेरे जी धीअ त लाइ छा करी हा? पोइ तूं मूंसां घर वेठे विढ़ण चयां? इहो तो वारो काकड़ो न कढी छॾियां हा? हलड़ी हल, काकड़ो थी कढे मुंहिंजो, अञा पंहिंजे घरों थी खायां। तूं कोन थी वेठी खाराई। ख़ुदा जी कुदरत आहे। माण्हू चवनि था त मोलू ॾींगो आहे, पर हिते न का घटि ताईं घोट में, न का वरी कमी कुआर में। ऐं मूं तोखे कहिड़ा ॾंभ ॾिना आहिनि? मूं त सदाईं तोखे पंहिंजी नंढड़ी भेण करे सम्झियो आहे। शाबस हुजे अदी, तोखे शाबस हुजे। तो त मूंसां वॾा वड़ कया, जेसी जहिड़ी हूंदसि न विसारींदसि कोन। पर लूरा,
आऊं तुझी कॾहिं बि मठी कान थी आहियां बाक़ी तूं समझी थी पई त भले समझ हा अॼु आऊं हथ थी ॿधां तूं जेको कयो तोखे फबियो हाणे मूं ग़रीब जी जिंद छॾ आई अम्मा सारा आई अम्मा खुश त वेठी आहीं न हा बस तूं खुश आहीं हा मरे आई अम्मा सारा अरे तूं ॿुधो आहे त लूणा तो सवेरी आहे ॿुधाए त सही ऐं छा ते विड़ियो आयो आऊं बि इहो पुछण वेई हुयसि संदसि घर पर मुर्गो मूंखे अची सिंगनि ते खईं माई आ बि संदसि घर वई हुयसि ऐं मूंखे ॾिसी मुर्गो मुंहुं फेराए वेही रही ऐं न भलीकार न फीकार अलाए लूरा खे छा ते वॾाई थी आहे पर ॾिस न मासी मूंसां त खणी विड़ी त ठहियो पर मुंहिंजे नंढड़े शफ़न खे दड़का ॾिना अथसि हा ऐं शफ़न खे ऐं माई तोखे बि नास पितो हूंदो न त वरी नूरा सां कोन ॻाल्हाईंदी आहे ए मासी हाणे ॻाल्हाए तूं मुंहिंजो अंगूठ जहिड़ो करे नूरा मूंखे खाराए पंहिंजे संदसि कान कढंदीसि हा हा ॿियो न त ऐं नूरा पटेल जी धीउ आहे छा थी पियो ऐं तूं बि मौला बेक जी ज़ाल आहीं ऐं कंहिंखां घटि आहीं छा ऐं मासी मुंहिंजी नंढे हूंदे जी सर्दी आहे हा ऐं कॾहिं बि हिनजी मच्छी कान थी आहियां पर मां भायां थी त मोलूअ जे करे हू तोखे बि पंहिंजो दुश्मन सम्झो वेठी आहे अरे मासी ठहियो ठहियो नूरा खे जहिड़ी कर ख़बर कान्हे मोलू ॾाढो मुंहिंजे चए में आहे ईअं न ऐं अम्मा हाणे मोलू तो सां थो कोन थो पड़े ऐं हा हाणे त रब जा शुक्र आहिनि हाणे बड़ी कुझु दिलि नरम थी अथसि इहा सचे मुर्शिद जे तावीज़नि जी करामत आहे ॾिठई हा मोलूअ जी दिलि पत्थर मां फिरी मेण थी न हा मासी ऐं त सॼो ॾींहुं हथ खणी सचे मुर्शिद खे दुआ थी कयां अड़ा कंदो सचो मुर्शिद सदाईं ख़ुशि हूंदो ऐं हा हा ऐं जेकी पंध कयासीं छुटा अरे मासी तूं त पंहिंजी ॻाल्हि ई न कर तूं चाहे असां सॼी उमिरि लाइ सघंदीसि अरे माई हाणे ठहियो ऐं ठली वात टुकाई तूं बि न कर कुझु ॾोकड़ बि कढ हा मासी हीअ जेका पहिरीं तूं ॾोकड़ वठी वेंदी में उहे छा हुआ ऐं इहे 2 रुपया ऐं भाई ताणे त चयो हो मासी मुंहिंजो रुगो कमु थिए पोइ जेतिरा ॾोकड़ चवंदी ॾींदी छा ऐं मासी तूं हाणे रंज न थी अॻे बि तोखे मखण ॾिनो हुम न हाणे 2 ॾींहंनि जी मूंखे मोहलत ॾे पोइ तोखे पटे सटे पैसा ॾेई चङो चङो ॿिए भेरे ईंदीसां त ॾोकड़ पंहिंजा वठी ॾींदीसां ख़ाली हथे कान वेंदीसां हा तोखे ॿुधाए थी छॾियां बाबा खैर तो आए हाँ बाबा सब खैर है पुट सब खैर है अधी कोने छा बाबा वही है पानी भरण मोहम्मद और सर मुख्य पुट तो सा सलाह करनी है हाँ बाबा बाबा माशाल्लाह तू हाणे अची जवान थियो आहीं मूंखां पोइ हिन घर जो ॿार हूअं ई तोती आहे जी बाबा बाबा मूंखे नूरा जी ॻणती आहे पुट अधी जी कहिड़ी बाबा चयमि न अञा ॿार ई पुट बाबा पर हाणे त तो चयो त जवान थी वियो आहियां बाबा ॻाल्हि ॿुध धीअ हूंदी आहे परायो धन पंहिंजे घर में बि जवान जमान नींगर वेठी आहे उनखे उथारण जो फिक्र बि असांखे करणो आहे न बाबा हाँ बाबा बाबा
पंहिंजी हयाती में इहो ॿार लाहे छॾिया सुठो आहे पुट। जेका तुंहिंजी मर्ज़ी बाबा। पुट तोखे इहा त ख़बर आहे त नूरा जो नंढे हूंदे खां अब्दुल्ला सां मङणो थियल आहे। बाबा पर माण्हू त अब्दुल्ला जो गिलाऊं था कनि। छा था चवनि माण्हू? इहो ई त सॼो ॾींहुं उतारे ते मवालनि सां गॾु वेठो हूंदो आहे। अरे बाबा माण्हुनि खे छॾ। अब्दुल्ला ते बचल सां कावड़ जीवनी सचे मुर्शिद वटि वेठो आहे, ॿियो कुझु कोन्हे पुट। इन कपिड़े वारी ॻाल्हि खां पोइ त मूंखे अब्दुल्ला सफ़ा कोन थो वणेव। बाबा कहिड़ो बि आहे पर आहे त पंहिंजो न। बाबा हाणे सोचां पियो त ॾींहं ॿिनि में वञी अॼु बचल सां मिलां पुट। छाजे लाइ बाबा? बाबा वञी सम्झायांसि त अब्दुल्ला खे परचाए घर वठी अचे। भली बाबा जेका तुंहिंजी मर्ज़ी। वाह घर में आयो भाऊ जल सुतो भी वही जा। तो आश्चर भली करे आया दा, भली करे आए, भली करे आए। जी है जी है। वे अदा वे वे मेहरबानी अदा। अदा खुशा दुआ है खैर जोड़ मतारो नो बनो बिमड़ी खैर। अल्लाह जी शुक्र। अदा तू खुश है चमो बनो जोड़ मतारो नो बनो सब खैर। मसे बसे। अरे मुझे अदी 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 खुश है चंगी भली। हाँ दा अल्लाह करे वे वे उर्स ऐं नूरा खुश आहिनि? हा जी ॿई खुश वेठा आहिनि। अदा ॻोठ सभु खैर हो न? हा अदा अल्लाह जो शुक्र आहे। बसि हिन भेरे ॾुकार असां वारे पासे मुंहुं कढियो आहे अदा। हा अदा हिन साल मींहुं कोन पियो न। अॼु सुबुह खां वठी मुंहिंजी अखि पई भड़की। दिलि में चयमि त ख़ुदा करे मुंहिंजो अदा अचे। अदी पंहिंजे भाउ खे दिलि सां यादि कई त तुंहिंजो भाउ अची त पहुतो। भाऊ आचर तुझी भेण जरे घटि दरवेशाणी आहे ॿियो इन में को शक आहे? आऊं किथे आहियां अहिड़ी। मुंहिंजी दुआ क़बूल पई हा त पुट खे कोन लॻे हा। औलाद खरियो त माइट लाइ आज़ार। अलाह साईं हिकिड़ो ई बचिड़ो ॾिनो। ॾींहं राति दुआऊं पई घुरां त रब पाक साञाए ॾेसि, सम्झ ॾेसि। अदी उर्स जे लाइ मूं इहे ई दुआऊं पियो घुरियूं। अदा उर्स त ॿार हो, मासीअ सां दिलि थी पई हुअसि, उन वटि रहियो पियो हो। उर्स खे अलाह न अहिड़ो करे। भाऊ अजर बाक़ी अब्दुल्ला असांजा आंड्रा साड़े छॾिया। भाऊ जवान जमान औलाद आहिनि, पंहिंजे ज़िद ते था चढ़नि त अक़ल ई होश छॾाए